नाज़रीन, मीरपुर माथेलो लॻ चक जो मशहूर माओ जेको ख़ालिस हुजण सां गॾु खुशबू ऐं ज़ाइकेदार माओ पंहिंजे ख़ासि लज़्ज़त जे करे सुञातो वेंदो आहे। माए जी तयारी में कहिड़ियूं शयूं कुतुब आंदियूं वञनि थियूं ऐं केतिरी महिनत कई वञे थी, इन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। जी असीं चक शहर में मौजूद आहियूं। हिते जो ख़ालिस माओ तैयार थिए पियो, जेको हिंद सिंध ऐं पंहिंजे पूरे मुल्कनि में जेको मशहूरु आहे माओ जेको तैयार थियण जो तरीक़ेकार आहे इहो त हिन में 3 किलो खीर पवंदो आहे, 2 किलो 3 पा जेको आहे हिन में खंड पवंदी आहे ऐं गॾोगॾु नंढी इलायची सां गॾोगॾु 2 किलो बादाम हिन में विझी करे हीअ तैयार कनि था। मिठो माओ जेको सिंध पंजाब तोड़े बलूचिस्तान वञे थो पियो ऐं दुनिया जे केतिरनि मुल्कनि में चक जो मशहूरु जेको माओ आहे उहो वञे थो पियो। अचो त चक वासियुनि सां ऐं ख़रीद करण माण्हुनि सां गॾोगॾु जेके तैयार कंदड़ आहिनि मिस्त्री उन्हनि सां जेको आहे ॻाल्हि ॿोल कयूं। खीर साईं 27 किलो आहे, 27 किलो आहे जंहिंमें 10:30 बजे माओ लथो वेंदो। घणा कलाक हिन जी तयारी? कलाक लही वेंदो 7 खां वठी 10 10:30 बजे ताईं। ऐं पंहिंजो केतिरी काठी हिन में इस्तेमालु कंदा? काठी जेकी आहे मण काठी जो खपंदो आहे। हिन में 3 किलो खीर हूंदो आहे। मुंहिंजो नालो हाजी हज़ूर बशका, बसि पहुची आहियां मां पाण। हे मुंहिंजो माओ 3 किलो खीर माना तक़रीबन 7 किलो 6.5 किलो लहंदो आहे। असांजो 10 बजे माओ लहंदो आहे, 3 कलाक खनि लॻी वेंदा आहिनि। पर माओ मुंहिंजो मशहूरु आहे अलाज अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजो मलेशिया ताईं बि माओ वियो आहे, कैनेडा मलेशिया ताईं बि मुंहिंजो माओ वियो आहे। शइ तमामु बहितरीनु शइ। हाणे असां कराची मोकिलियो, अफ़सर वेंदा आहिनि, सुठी शइ सऊदी अरब ताईं वञे थी ख़ालिस। हिते जेका ॿाहिरियां माण्हू बि अचनि था। असांजे माओ बहितरीनु शइ आहे, ख़ालिस माओ यानी खीर मां ठहे थो, बहितरीनु चीज़ आहे। ऐं इंसान जेको आहे न गिफ्ट बि करनि था, माण्हू ॿाहिरां खां अचनि था, पंजाब खां अचनि था, सिंध खां अचनि था, पर सऊदी अरब ताईं वञे थो। तमामु बहितरीनु शइ आहे, असां पाण खाईंदा बि आहियूं। बहितरीनु चीज़ माओ तमामु सुठो ऐं बहितरीनु ॾियनि था। न ही गिफ्ट जेका मां वरिती आहे, मां पंहिंजे ईअं सम्झो त मां सऊदी ताईं ऐं वॾनि वॾनि शहरनि ते अमीन सरदारनि ताईं मां हिकिड़ो ग़रीब इंसान आहियां, पर मां ॾियारी थो आहियां। पर हे माण्हू तमामु बहितरीनु माण्हू आहे, भलो सुठो माण्हू आहे ऐं घटि क़ीमत वठे थो। कैमरामैन एजाज़ अहमद सां गॾु मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी मीरपुर माथे।